Audio Jungle. Audio Jungle. ڪنڌرا مان نبي مصطفى ڪنڌڙو جي رپورٽ موجب ربيع الاول جي سلسلي ۾ جشن عيد ميلاد النبي وارو پروگرام ڪنڌرا لاڳي ڳوٺ ابيجاڻو ۾ ريڊيو نيٽورڪ روھڙي جي آرجي فرحان ملاح ऐं अली ॾिनो मलाह ऐं ॿियनि पारां पंहिंजे रिहाश गाह ते मौलवी ظھور احمد ڈنڊڻ जी صدارت में थी गुज़रियो। जॾहिं त ईद मिलाद النبي वारे प्रोग्राम जी शुरूआति हाफ़िज़ अली गुल मलाह तिलावत कलाम पाक सां कई वई। उन मौक़े ते कबीर अहमद ڈنڊڻ, हाफ़िज़ अब्दुल गफ़ार मलाह, जमील मलाह, मोहम्मद आलिम ڈنڊڻ, तालिब ڈنڊڻ ऐं साथी अली गुल मलाह, रज़ा अली मलाह ऐं ॿियनि नात ख़्वाननि नातियूं पढ़ियूं। उन मौक़े ते मौलवी ظھور अहमद ڈنڊڻ, तारिक हुसैन ڈنڊڻ जन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी ऐं पाण सॻुरनि जा मौजिज़ा बयानु कया। उन मौक़े ते रेडियो नेटवर्क रोहड़ीअ जो आरजे ऐं पेशकार GM कांधड़ो, आरजे हिज़बुल्लाह गांगरो, ॿाहबेली ऐं आरजे ऐं सीनियर सहाफ़ी अब्दुल ख़ालिक मंगरियो, उस्ताद मंज़ूर अली बुल्लो, उस्ताद नज़ीर अहमद बाभो, गुलबहार मलाह, मौलवी शमन उॼण, बरकत मलाह, गाजन मलाह, नोमान मलाह, आफ्ताब मलाह, शमन मलाह, तालिब मलाह, उस्मान मलाह, शाहिद मलाह ऐं ॿियनि केतिरनि ई ईद मिलादुल नबी वारे प्रोग्राम में शिरकत कई। प्रोग्राम जे आख़िर में लंगर पिणु तक़सीम कयो वियो ऐं दुआए ख़ैर घुरी वई। Audio Jungle. Audio Jungle.